भरिसां ॻोठ यूसुफ खाशकेलीअ में घर में बरंदड़ चुल्ह जे चिणग लॻण सां लोढ़े खे बाहि वकोड़े वई। थोरी देर में बाहि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी। ॾिसंदे ॾिसंदे बाहि चइनि घरनि खे साड़े रख करे छॾियो। जॾहिं त छिपरे जे हेठां बीठल 4 ॿकरियूं, हिकु गऊं, घर में पियल कणिक, हंध खटां सभु सड़ी राख थी विया। ॿिए तरफ़ मेरापुर टाउन कमेटी तरफ़ां आयल फायर ब्रिगेड्स बि सुस्त रफ़्तारी सबबि देर सां पहुती ऐं उन फायर ब्रिगेड्स में पाणी न हुअण करे वापसि मोटी वई। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाई। मुतासिर फौरियत ज़िले इंतिज़ामिया सिंध मदद जी अपील कंदे चयो त चूंडियल नुमाइंदा मुंहिंजी मदद कनि। रिपोर्टर शाहिद हुसैन उन्नड़ सां गॾु अवामी काविश न्यूज़ HD हालाणी।